अवां खे आगाह कंदासीं। कोरंगी में बदअमनी जो राज बरक़रार आहे। जवाबदार ॿिन्हिनि खे यरगमाल बणाए लखे रुपयनि जो मेहूं काए विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया मीरा टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंदनि माजिद ऐं अली खे यरगमाल बणाए मस्ताब में मेहूं विझी फरार थी विया। बिल्कुलु नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया कोरंगी में बदअमनी जो राज बरक़रार आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जूं मेहूं काहे विया आहिनि। मेहरान टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंदनि माजिद ऐं अली खे यरगमाल बणाए मस्दा में मेहूं विझी फरार थी विया आहिनि। ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। कोरंगी में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे यरगमाल बणाइण खां पोइ लखें रुपयनि जूं मेहूं काहे विया आहिनि। मेहरान टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंदनि माजिद ऐं अली खे यरगमाल बणाए मस्दा में मेहूं विझी फरार थी विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कोरंगी में बदअमनी जो राज बरक़रार आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे यरगमाल बणाए लखे रुपयनि जूं मेहूं काए फरार थी विया। मेहरान टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंद माजिद ऐं अली खे यरगमाल बणाए मस्दा में मेहूं विझी फरार थी विया। अवां खे आगाह कयूं पिया बदअमनी बाबति। कोरंगी में बदअमनी चोट चढ़ियल आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे यरगमाल बणाइण खां पोइ लखें रुपयनि जूं मेहूं काहे फरार थी विया आहिनि। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया मेहरान टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंदनि माजिद ऐं अली खे यरगमाल बणाइण खां पोइ मस्दा में मेहूं विझी फरार थी विया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कोरंगी मां बदअमनी जो राज बरक़रार आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे यरगमाल बणाए लखे रुपयनि जूं मेहूं काए फरार थी विया। मेहरान टाउन सेक्टर 6B में अणॼातल हथियारबंदनि माजिद ऐं अली खे यरगमाल बणाए मस्दा में मेहूं विझी फरार थी विया। जी नाज़रीन, इंसान त छॾियो पर जानवर बि हथियारबंदनि खां महफ़ूज़ न आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया कराची जे इलाइक़े कोरंगी में बदअमनी जो राज बरक़रार आहे। जवाबदार ॿिनि ॼणनि खे अॻवा यरगमाल करण खां पोइ लखें रुपयनि जूं मेहूं काहे विया आहिनि।